नाज़िर मीरपुर पठोरो भरसा ॻोठ हमज़ो खोड़ में लगल बाहि मुतासिर खानदाननि जी सिंध हुकूमत तोड़े चूंडियल नुमाइंदनि समेत इंतजामिया तरफ़ां का बि माली मदद न कई वई, जे सबब ग़रीब खानदान खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था करीमदाद चांडियो जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, गुज़िरियल ॾींहुं मीरपुर भठोरो लॻ यूसी दरिया खान सो में ॻोठ हमज़ो खोड़ में जेका ख़ौफ़नाक बाहि लॻी, उन में किरोड़े रुपया नुक़सान थियो। 35 खां 40 घर उन जा सड़ी खाक थी विया। आख़िर ताईं जेका फायर ब्रिगेड जा गाॾी हुई उहा न पहुती, के ज़िले इंतज़ामिया या तहलके इंतज़ामिया नोटिस न वरितो हिन वक़्त ताईं। हिते उन्हनि एतिजाज मुज़ाहिरो कयो आहे ऐं जेको ते जीअं सिंध क़ौमी पार्टी जो चेयरमैन आहे नवाज़ खान ज़ोहर जी अॻवानी में असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजा वधीक वीचार छा आहिनि। काल ॻोठ हमज़े खोड़ में जेको बाहि जो वाक़ियो थियो आहे, असां सम्झूं था त उनजे नुक़सान जी ज़िमेदारी जेका आहे उहा ज़िले इंतज़ामिया ते आहे, टाउन कमेटी सुजावल ऐं भठोरे जे अमलदारनि ते आहे ऐं सिंध हुकूमत ते आहे। हालांकि सुजावल में फायर ब्रिगेड जी गाॾी मौजूदु आहे जेका वॾेरनि जे अरबाब इक़्तिदार माण्हुनि जे या कामोरनि जे ऐं ठेकेदारनि जे घरनि जो कमु थी करे, उताकनि जो कमु थी करे, उन्हनि जे गसनि ते छिंटकार थी करे या उन्हनि जा ॿिया जेके ख़ानगी क़िस्म जा कम आहिनि उन्हनि में जेको सो क़तब थी अचे, उहा आम माण्हुनि खे ॻोठनि में बाहि लॻण महिल नथी मिले। ॻोठ खंडराट बणिजी वियो, पर मजाल आहे को चूंडियल नुमाइंदो को इन ॻाल्हि ते को नोटिस वठे या सिंध हुकूमत नोटिस वठे। उहा का हिते जीअं ज़िले जी इंतज़ामिया DC खां का पुछाणू करे या ते टाउन कमेटी वारनि खां पुछाणू करे, मजाल आहे केरु पुछाणू करे। सिंध हुकूमत खां या मुतालबो कंदासीं त ॻोठ हमज़े खोड़ में जेके घर सड़िया आहिनि उनजी ॿीहर बहाली कराई वञे, उनजी माली सहायता ऐं माली मदद कई वञे। तक़रीबन जेके 40 जे लॻभॻि घर हुआ जेके सड़ी रुख थी विया हलिया, उन्हनि मंझि तमामु इलाही नुक़सानु थियो आहे। पर को बि जेको सो हिन टाइम ताईं जेको सो उन्हनि माण्हुनि न पहुतो आहे जिन माण्हुनि जो एतिरो नुक़सानु थियो आहे। वज़ीर सिंध उन सभिनि खे अपील था करियूं त एतिरो जेको जानी नुक़सानु थियो आहे इन्हनि माण्हुनि खे मुआवज़ो ॾिनो वञे। नायब नाज़िम चेयरमैन को मुंहिंजी काल खणे पियो, को न पियो खणे। जेको खणे पियो उनखे चवां पियो असांखे ख़ाली पाणी पहुचायो, कुझु असांजा बचा बचनि, माना कंहिं असांखे पाणी न पहुचायो आहे। हितां खां मूं भॻो आहियां, खोरा चौक ते वियो आहियां, उतां खां मूंखे गाॾी का 10,000 घुरे पई, का 15,000 घुरे पई। आख़िर डिक्रोशन मूं घोलाए मूं पाणीअ लाइ वञी पाणी खयो उन मां गोलाची मां, तक़रीबन पैसा भरे उतां खयो, पोइ बचा मूं पंहिंजा प्यारे उनखे पाणी प्यारे कुझु न कुझु बचनि खे बचायो आहे। असांजो न कंहिं चेयरमैन न नाज़िम न नाज़िम कंहिं बि असांखे साथ न ॾिनो आहे। 17 सैकड़ो टैक्स ॾींदड़ जेके पथर कुटींदड़ माण्हू आहिनि उन्हनि जा सभई टैक्स जेके आहिनि से ए कामोरा जेके आहिनि उहे हड़प था करे वञनि ऐं उन्हनि जेका आवाम आहे उनखे कुझु बि नथो मिले। असां सिंध हुकूमत खां ऐं उन खां अलावा जेकॾहिं सिंध हुकूमत इन ते को एक्शन नथी वठे त असां कोर्ट में वेंदासीं ऐं DC ऑफिस जेका सुजावल आहे उनजे अॻियां धरणो हणंदासीं त बराए महिरबानी इन ॻोठ जो जेको बि नुक़सानु थियो आहे उनखे उनजो ओतिरो मुआवज़ो ॾिनो वञे। तमामु घणो राब्तो थियो, बदीन ज़िले बदीन में थियो, गुलारची में बि थियो ऐं सुजावल में राब्तो कयोसीं, दड़ो बि कयोसीं ऐं भठोरो मीरपुर भठोरो बि कयोसीं, अदा नवाज़ खे बि चयोसीं, पर फायर ब्रिगेड हुननि कोन पहुचाई। ऐं असां इहो ई चऊं था त जेके अदियूं भेनरूं ऐं माइरूं खुले आसमान हेठां वेठियूं आहिनि त उन्हनि जे मथां कुझु न कुझु हथु रखियो वञे। दरिया खान ॻोठ हमज़ो खोड़ में जेका कल्ह बाहि लॻी मुसलसल जो 12 कलाक यानी 11 खां वठी शाम 5 बजे ताईं बाहि हलंदी रही ऐं जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन सां राब्तो कयोसीं त असांखे फायर ब्रिगेड पहुचायो जीअं बाहि ते ज़ाब्तो आंदो वञे। सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे त फायर ब्रिगेड जेका हिननि मौजूदु आहे हिननि जा ज़ाती पंहिंजा प्राइवेट जेके ठेकेदार आहिनि उन्हनि जे कमनि में हले थी, हिननि खे आवाम जो को बि लाचार न आहे। असीं वरी बि सिंध हुकूमत खां हिते चूंडियल नुमाइंदनि खां सिंध असेंबली में जेके मेंबर वेठल आहिनि उन्हनि सभिनि खां मुतालबो था कयूं ख़ुदारा हिन ॻोठ जी बहाली कयो ऐं हिननि जी माली सहायता कयो। कैमरामैन इंतज़ार खटी सां गॾु करीमदाद चांडियो, मेहरान TV न्यूज़, मीरपुर भठोरो।